इसराइली जंगी जहाज़ जे बमबारी में 200 खां वधीक फ़लस्तीनी शहीद ऐं 1500 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त 72,000 खां वधीक माण्हू बेघर थी चुका आहिनि। इसराइल जे उन्हनि जारहाणे जंगी कारवायुनि जे जवाब में फ़लस्तीनी वेढ़ाक तंज़ीम हमास पारां देसी साखुनि जी राकेटनि सां इसराइल ते जवाबी हमला करण जो सिलसिलो बि जारी आहे। रतोछाण जे हिननि ताज़नि वाक़िअनि जी शुरूआति 10 मई जे शाम खां उन वक़्त थी जॾहिं हमास ईस्ट याने ओभर यरूशलेम जूं केतिरियूं ई फ़लस्तीनी वसंदियूं इसराइल में ज़म करण ख़िलाफ़ उन्हनि इलाइक़नि जे फ़लस्तीननि सां यकजहती जे इज़हार लाइ इसराइल ते राकेटनि जो वसकारो लाहे ॾिनो। मोस्ट वेलकम सर, जेकी बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे भलीकार चऊं था। असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद फारूक फ्राम लंडन खां जॉइन कनि था पिया। अच्छा, वाहिद कालानी साहब फ्राम शहदाद कोट खां, ऐं ॿिया काफ़ी दोस्त नज़ीर खान भुट्टो साहब शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। फहद अज़ीज़ लगारी साहब मोस्ट वेलकम, तव्हां बि असांखे ॿुधी रहिया आहियो। एंड नियाज़ अली अब्बास माक्सी साहब जॉइन करे रहे हैं। अच्छा, फिदा हुसैन जुड़ेजो साहब ये लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। अब्दुल हफीज़ सोलंगी साहब फिराम दादू मां जी। दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखो ताकि असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे कहिड़े शहर खां ॿुधी रहिया आहिनि। अच्छा, दुर मोहम्मद बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। राबेल गुल सिस्टर मोस्ट वेलकम, तव्हां बि शामिल थी चुका आहियो। हुसैन बख्श फिराम सऊदी अरबिया खां, इंजीनियर मोहम्मद अली साहब मोस्ट वेलकम। मोहम्मद असलम फिराम पखो शहर खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। नूर नबी फिराम शहदाद कोट खां, असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद अयूब साहब फिराम कराची खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। जाहिद गोपांग फिराम सऊदी अरब खां, अच्छा, असांजो दोस्त भोतार सुधीर मंगसी फिराम कलर शाह गोठ खां लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह। वंस अगेन हाय लिखनि था। असांजो दोस्त नूर नबी खोसो साहब लिखनि था हाय फिराम दुबई अरब इमारात खां। महिरबानी नूर नबी खोसो साहब मोस्ट वेलकम। रहमत ज़ारी साहब जॉइन कनि था पिया। असीं संदसि खे भलीकार चऊं था। जी दोस्तों, असीं ॿुधाए रहिया आहियूं त फ़लस्तीन एंड इसराइल विच में जेको जंग जारी आहे, बमबारी में काफ़ी माण्हू शहीद थी चुका आहिनि। नूर खोसो साहब असां कमेंट में कुछ दिलियूं ऐं गुलाब जा गुल मोकिलनि था, महिरबानी। रहमत ज़ारी साहब भी शामिल थी चुका आहिनि। करीम बख्श मांगसी भी मोस्ट वेलकम। रतोछाण जे हिननि ताज़नि वाक़िअनि जी शुरूआति 10 मई जे शाम खां उन वक़्त थी जॾहिं हमास ईस्ट ओभर यरूशलेम जूं केतिरियूं ई फ़लस्तीनी वसंदियूं इसराइल में ज़म करण ख़िलाफ़ उन्हनि इलाइक़नि जे फ़लस्तीननि सां यकजहती जे इज़हार लाइ इसराइल ते राकेटनि जो वसकारो लाहे ॾिनो।
इसराइल पारां उन्हनि रॉकेट हमलनि खां पोइ गज़ा जे पटी ते मौतमार फ़ज़ाई हमला शुरू कया विया। सुल्तान अहमद गोपांग साहब मोस्ट वेलकम वंस अगेन। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। सुहिणा माण्हू असांजो दोस्त सुल्तान भाई, छा आहे त कुझु नेटवर्क जे प्रॉब्लम जे करे असीं लेट अची चुका आहियूं। सॉरी फॉर दैट। अवैस अहमद सूमरो साहब बि प्रोग्राम खे ज्वाइन कनि था, महिरबानी। सुल्तान अहमद गोपांग साहब, कुझु टाइम पहिरियों तव्हां कुझु पोस्ट रखियो, कुझु कंबर में हादिसो पेश अची चुको आहे। कुझु उन बाबति असांखे हवालो ॾियो त इहो छा मसइलो हुयो, महिरबानी। गज़ा ते इसराइली कयल हमलनि में 73 ॿारनि समेत 219 फ़लस्तीनी शहीद, 1530 ज़ख़्मी ऐं 72,000 खां वधीक माण्हू बेघर थी चुका आहिनि। अच्छा, भोतार सुधीर नाइस एंड माशाअल्लाह लिखनि था, महिरबानी। टे हज़ार। अच्छा, महिरबानी। वंस अगेन मोस्ट वेलकम असांजो दोस्त अवैस अहमद सूमरो साहब। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। करीम बख्श मंगसी असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। करीम बख्श साहब, तव्हां पंहिंजे शहर जो नालो ॿुधायो। करीम बख्श साहब लिखनि था त सरहाड़ी मीर मोहम्मद। अच्छा, महिरबानी साहब। मोहम्मद अज़ीम मंगसी साहब लिखनि था ज़बरदस्त, माशाअल्लाह, महिरबानी। कुछ दोस्त असांखे कमेंट में दिलूं मोकिले रहिया आहिनि ऐं दिलि सां लाइक करे रहिया आहिनि। काफ़ी दोस्त शामिल थी चुका आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं था। जंहिंजे नतीजे में हिकु ॿार समेत 12 ॼणा मारिजी विया ऐं 333 ज़ख़्मी थी पिया। फ़लस्तीनी वेढ़ाकनि जे इसराइल ते कयल रॉकेट हमलनि में थाईलैंड जे 2 शहरनि जे मारिजी वञण जी बि तस्दीक थी आहे। थाई परॾेही वज़ारत मूजिबि रॉकेट हमलनि में हिननि जा इसराइल में मौजूदु वधीक 8 शहरी ज़ख़्मी भी थिया आहिनि। मोहम्मद अज़ीम साहब लिखनि था त ज़बरदस्त, माशाअल्लाह, एंड वंस अगेन लिखनि था त जियो जनाब, जियो। सुल्तान अहमद साहब कुछ लिखी रहे हैं, महिरबानी। गज़ा ते इसराइली बमबारीअ जे अक्सर मुल्कनि मज़मत कंदे फौरी जंग बंदीअ जो मुतालबो कयो आहे, पर अमेरिका समेत अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जेके पंहिंजो दिफ़ा करण वारे हक़नि जे नाले ते इसराइली कारवायुनि जी हिमायत करे रहिया आहिनि। अहिड़नि मुल्कनि में ऑस्ट्रेलिया एंड ऑस्ट्रिया, अल्बानिया, ब्राज़ील, कनाडा, कोलंबिया, कैप्रोस, जॉर्जिया, जर्मनी, हंगरी, इटली, स्लोवेनिया ऐं यूक्रेन शामिल आहिनि। पाकिस्तान, ईरान, सऊदी अरब ऐं तुर्कीअ समेत इस्लामी ऐं अरब मुल्क इसराइल जे गज़ा ते हमलनि जी मज़मत कंदे फौरी जंग बंदी जो मुतालबो करे चुका आहिनि। असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद असलम सोलंकी साहब लिखनि था गुड। एंड करम मंगसी साहब, समीर अली चांडिया साहब, मोस्ट वेलकम। अच्छा, असांजो दोस्त
मोहम्मद फारूक फिराम नसीराबाद नाके खां शामिल थी चुका है। असी संदस के भलीकार चऊं था। ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त बि आहे असांखे दिलि सां लाइक करे रहिया। जेकॾहिं हू पंहिंजो नालो लिखंदो कमेंट में त असीं हुननि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं त असांजो दोस्त असांखे जॉइन करे रहियो आहे। महिरबानी। मोहम्मद असलम सोलंगी साहब, फिराम पखो, समीर अली चांडियो एंड मोहम्मद अजीम मंगसी, अवैस अहमद सूमरो, सुल्तान अहमद गोपांग साहब असांजो दोस्त कंबर शहर खां जॉइन करे रहे हैं। करीम बख्श मंगसी लिखन था त आपका आवाज वेरी ब्यूटीफुल, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। करीम बख्श मंगसी साहब मेहरबानी। अच्छा, असांजो दोस्त उबैदुल्ला मंगसी, असांजो भाउ उबैदुल्ला मंगसी साहब खे असीं संदसि भलीकार चऊं था दिलि सां। उहे असांखे लाइव प्रोग्राम में जॉइन थी चुका आहिनि। मोस्ट वेलकम उबैदुल्ला मंगसी साहब। मोहम्मद नवाज़ मंगसी फिराम सऊदी अरब खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मामा मोहम्मद नवाज़ मंगसी साहब असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। अब्दुल हफ़ीज़ सूमरो साहब, उस्ताद माण्हू कंबर शहर जो। अच्छा, उबैदुल्ला मंगसी लिखन था त हार्ट टचिंग वॉइस, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। उबैदुल्ला मंगसी मेहरबानी। हाजी मोहम्मद नवाज़ मंगसी असांखे ॿुधी रहिया आहिनि फिराम सऊदी अरब खां। वहीद फिराम नवाब शाह खां असांखे ॿुधी रहियो है ख़ासि केली साहब। लव फिराम उबैदुल्ला मंगसी मेहरबानी उबैदुल्ला भाई। काफ़ी दोस्त असांखे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। मोहम्मद नवाज़ मंगसी साहब सऊदी अरब खां कमेंट में कुछ दिलियूं मोकिले रहिया आहिनि। इसराइली जंगी जहाज़नि जे बमबारी में 200 खां वधीक फ़लस्तीनी शहीद ऐं 1500 खां वधीक ज़ख़्मी थी विया आहिनि, जॾहिं त 72,000 खां वधीक माण्हू बेघर थी चुका आहिनि। इसराइल जे उन्हनि जारहाणे जंगी कारवायुनि जे जवाब में फ़लस्तीनी वेढ़ाक तंज़ीम हमास पारां देसी साखुनि जी राकेटुनि सां इसराइल आहे। अच्छा मेहरबानी। असांजो दोस्त इरफान गुल बलोच फिराम दोसरी ॻोठ खां प्रोग्राम जॉइन करे रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। करम मंगसी फिराम शदाद कोट खां असांजो दोस्त एंड मोहम्मद नवाज़ फिराम सऊदी अरब खां। जी दोस्तों, कुछ नेटवर्क जो मसलो आहे शायदि। हाणे असांखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। सजाद अली मुगेरी साहब लिखन था त सलाम अदा। सजाद अली मुगेरी साहब लिखन था त सलाम अदा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मेहरबानी सजाद साहब मेहरबानी। सुल्तान अहमद साहब, कुछ अॼु नेटवर्क जो प्रॉब्लम आहे। चाहे त कंबर में कुछ जुड़ाली मौसम आहे अॼु। इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। मेहरबानी।